वेलकम बैक नाज़रीन। अॼु प्रोग्राम सिंध जो मुक़दमो में ॻाल्हि पई हली सरदार मोहम्मद मुकीम खोसो सां सिस्टम जे हवाले सां। अवां पाकिस्तान मुस्लिम लीग में ॻाल्हि पिया कयो त अवां ॿियनि धुरनि जे मार्फत आया, निगरान वज़ीर थी विया। हिन वक़्तु पाकिस्तान मुस्लिम लीग जे हवाले सां ॻाल्हि कबी त मुस्लिम लीग पाण में गॾु थी रहिया आहिनि, इतिहाद थी रहिया आहिनि। त छा अवां पाकिस्तान पीस पार्टी अवां खे वोट बि न ॾिनी, अवां जे पुट खे वज़ीर बि न कयो, अवां खे सलाहकार बि न कयो वियो ऐं को अहम उहिदो बि न हुयो। पाकिस्तान पीस पार्टी में 2007 में वापसि आया आहियो, त छा वरी वापसि मुस्लिम लीग बणिजी वेंदा ॿीहर? हाणे हिकिड़ी मां ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिन एज में मां हिकु ॿुधायां थो। जंहिं वक़्तु मुहतरमा आई, मुंहिंजे पुट खे मुंहिंजी जॉइनिंग खां टिकेट अॻु में मिली, मुंहिंजो पुटु जॉइन कयो ऐं टिकेट जे लाइ हुननि एप्लीकेशन ॾिनी। जॾहिं मुहतरमा जेका बात आई, हालांकि मुंहिंजो क़सूरु हुयो या न हुयो, केतिरो हुयो या न हुयो, मूंखे केतिरियूं ऑफर्स थियूं, मां पार्टियुनि में छा विञायो, छा वरितो, तव्हांखे त माण्हुनि जी ख़बर आहे। बुढा साहिबु सिंध में रहो था त केतिरा नंढा माण्हू वॾा माण्हू थी विया ऐं केतिरा वॾा माण्हू नंढा माण्हू पार्टी में जेके जॉइन करायो। सो उन जे लाइ मां मुहतरमा खे उते हज़ार माण्हुनि जे जलसे में मां अचानक वञी, मुंहिंजो प्रोग्राम बि ॾिनो, मां मुहतरमा सां हुते मिलियुसि। बाक़ाइदे उहो माइक ते बि मां अनाउंसमेंट कई त मां चयो मुहतरमा मां अव्हां खां माफ़ी थो वठां, जेकर मुंहिंजी ग़लती आहे बि मूंखे माफ़ु, जेका ईअं थी वियो आहे त माण्हू मूंखे माफ़ु। मां बिरावल हाउस में अची तव्हां खां माफ़ी बि वठी पए सघियुसि, पर अवाम जे साम्हूं मां पाण खे मुजरिम सम्झां थो। मां पंहिंजी भेण खे छॾियो त जे करे तव्हां मूंखे माफ़ु कयो त मुहतरमा मूंखे एप्रिशिएट कयो। ऐं मुहतरमा पंहिंजी स्पीच अॼु बि उहा आहे त मां अव्हांखे वेलकम थी कयां। अॻु बि तव्हां असांजा आहियो, हाणे बि तव्हां रहंदो त सही। ॾिसो न, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे नुक़्ते निगाह खां मुमकिन आहे मां ग़लति हुजां ऐं सामीन जेके मुंहिंजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ न बि हुजनि। बुटा साहिबु, मुंहिंजे स्टडी मुताबिक़, मुंहिंजे सियासी जे मुताबिक़ पाकिस्तान में पार्टी वाहिद हिकिड़ी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी। ॿियूं पार्टियूं न आहिनि, ॿियूं पार्टियूं हिकिड़ो भारत करे वञा, मां पार्टियूं की न आहिनि। पार्टियूं सभु थी सघनि थियूं, पार्टियूं त तव्हां ॾिसंदव त रजिस्टर त 50 खां बि मथे पार्टियूं आहिनि, 60। पर जेका वफ़ाक़ी जे लिहाज़ खां मां अव्हांखे चवां थो, उन वफ़ाक़ी लिहाज़ सां जेके पार्टी चओ था त माण्हू बुख बदहाली शिकार, वफ़ाक़ी पार्टी कहिड़ी माण्हू छा कयो आहे? पंहिंजा पेट भरनि था वफ़ाक़ी पार्टी, आम माण्हू हिकिड़ो फ़ाइदो, आम माण्हू हिकिड़ो फ़ाइदो। मां अर्ज़ु बि उन लाइ कयां थो त वफ़ाक़ी जे लिहाज़ खां ईअं त हिन चइनी सूबनि में गिलगित ऐं बल्तिस्तान में ॿिया रूट्स आहिनि, आज़ाद कश्मीर में ॿी का वॾे पैमाने ते पार्टी न आहे जंहिंजा एतिरा रूट आहिनि। कंहिंजा सेंट्रल पंजाब में आहिनि, कंहिंजा सिराइकी में आहिनि, कंहिंजा पुठवार में, का तंज़ीम कराची ताईं महदूदु आहे, उहा बि कीअं महदूदु आहे, उहा शइ बि तव्हां ॾिसो था। जेकॾहिं उते बि फेयर इलेक्शन थिए त जेकर हिते ॿिया माण्हू बि काफ़ी आहिनि, सिंधी काफ़ी आहिनि, बलोच काफ़ी आहिनि, पंजाबी काफ़ी आहिनि ऐं हज़ारे वाल आहिनि, उन सां गॾु बेमन कम्यूनिटी आहे, त पाणे पोल बदिला थींदा। मां इन करे इहो अर्ज़ु कयो, हा कोताहियूं ज़रूरु थींदियूं रहंदियूं, पर बि तव्हां ॾिठो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे त इस्लामाबाद में तव्हां पहिरें उघाड़ा सिंधी पटकनि वारा, अजरक वारा, टोपी वारा, पटके अजरक ते ख़ुशबू सां शिकार उते हूंदा ऐं नौकरियूं त सवाइ पुरुष त करप्शन न मिलियो। अवां पाण निगरान वज़ीर हुया लाइव स्टॉक ऐं पंहिंजो हुन एग्रीकल्चर डिपार्टमेंट जा, त उन दौर में अवां 3-4 महीना वज़ीर रहिया, त ख़ुदि अवां ते इहो मुक़दमो आहे त हुन में काफ़ी करप्शन थी खाते में, त इन मुक़दमे खे पिया ॾिसो त केतिरी करप्शन थी, केतिरो माल कमायो। उहो त ॾाढो बहितरु थियो। मां चङो जो तव्हां सुवालु पुछियो। मां जंहिं वक़्तु एग्रीकल्चर जो मिनिस्टर हुउसि त हीअ तव्हांजी जेका सब्ज़ी मंडी आहे, जेका मशहूरु हूंदी आहे दुकाननि में, सब्ज़ी मंडी आहे, इन में दरअसल जेको इन जो डायरेक्टर हो उहो फिलफिले जो ऐं उनजी जेका आहे मथां सेक्रेटरी त खणी अंडर हो, सेक्रेटरी जे अंडर बि न हुयो, डायरेक्ट हिकिड़ी एटानमस बॉडी हुनखे करे छॾियो जेको हो अब्बासी साहिबु हो इन में थियो, उहो रखियल मथां जो। मां उनजे बारे में जेकर किथे बि ॾिठो त मां उन वक़्त में फैसल साले हयात तव्हांजो होम मिनिस्टर हो मरकज़ी, मां उन ॾे लिखियो, कले के बि आहिनि तव्हांजो चीफ सेक्रेटरी, मां उनखे बि लिखियो त बाबा इंक्वायरी इनजी कयो, हीअ ग़लति थो थिए। पोइ मोहम्मद मियां सां मुंहिंजा इख़्तिलाफ़ थिया, मोहम्मद मियां बाक़ाइदे नेब खां मुंहिंजी इंक्वायरी बि कराई, मां नेब वटि हाज़िर बि थो, मूंखे चयो खुद साहब आपके बिल्कुल भले खासी जो आप गाड़ी कर सकते हैं, मुझे एंटी करप्शन काफ़ी दुकान वहाँ भी ना मतलब एडमिनिस्ट्रेशन सां मिली करे खपराए ईमानदार सां हिकिड़ो जेकर दुकान बि इंसान से उहो बहादुर आहे जेको पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ करे। जेकॾहिं मां दुकान इहे खपरायां मार्केट कमेटी जा, त अॼु मां वटि 2-3 अंपाला बीठियूं हुजनि हा, मुंहिंजा कराची में बंगला हुजनि हा, अॼु जेका मुंहिंजी आहे जेका मुंहिंजो घरु आहे, चङो घरु आहे, उनजी अञा मरमत जा बि मूंखे पैसा रहनि। तव्हां सम्झो था त पैसा बोलता आहे, ये शयूं के लिखण जूं न आहिनि, अकाउंट हूंदा आहिनि। मां ॿुधायांव थो त मां PI में बोर्ड ऑफ डायरेक्टर ते हुयुसि, तॾहिं मां फ़ाइदो इहो न वरितो ॿाहिरि मुल्कनि में वञी ईअं ख़ामख़ा दौरे जे लाइ। बाक़ी रहियो सुवाल त बीटिक्स जेके थींदियूं वेंदा हुआसीं, तॾहिं मां पंहिंजो पैसो ख़र्चु कंदो हुउसि।
मां खे तव्हांखे ॿुधायां जेके ॿियनि शयुनि ते वञिजे हा त कलोकार जेके माण्हू नंढा माण्हू बि अॼु अरबपति थी विया आहिनि। उहे करप्शन कनि था, पैसा कमाइनि था। ज़ाहिर आहे सम्झो था नवाज़ लीग में बि जेके माण्हू केतिरा माण्हू करप्शन कंदा हूंदा। ज़ाहिर आहे करप्शन जेकॾहिं न हुजे हा त पाकिस्तान तमामु हिकिड़ो उहो मुल्क हुजे हा जद खां इंडिया हिकिड़ो ॾींहुं असां खां पोइ आज़ादु थियो आहे 15 अगस्त, चाइना हिकिड़ो साल असां खां पोइ आज़ादु थियो 48 में। करप्ट असां में मुआशिरो अहिड़ो आहे, उहो मुआशिरो सिर्फ़ु पीपल्स पार्टी सां लॻाए पियल न आहे, अॻु में इन खां केतिरी करप्शन थी। मुआशिरे जी ॻाल्हि त कोन, मुआशिरे जा हिकिड़ी क़ौम जा हिकिड़ी ज़ात जा खोसा क़ौम जा चीफ सरदार आहियो ऐं सभु बासर आहियो जीअं चाहियो उन खोसा काफ़ी सां अकेलो था, त पोइ उन मुआशिरे खे उन क़ौम खे कीअं न सुधारियूं पियासीं। न मुआशिरे सां हाणे सॼे पाकिस्तान खे सुधारणु त अकेले पीपल्स पार्टी जे बस जी ॻाल्हि त न आहे। पीपल्स पार्टी जॾहिं ईंदी आहे त हुनजे ख़िलाफ़ु को न को इशू पैदा कंदा आहिनि, कहिड़े क़िस्म जो इशू पैदा कंदा आहिनि। हुनजा पंहिंजा अमल अहिड़ा न हूंदा जो ॿिया इशू पैदा कंदा, छा ॿियो को इशू पैदा कंदा? अमल हूंदा त हिकु हथु माण्हू जा हूंदा, ईअं कोन्हे को। तव्हां पीपल्स पार्टी में ॾिसो था हिते पूरी जेका सिंध में कैबिनेट जी कैबिनेट आहे करप्ट न हूंदी, 2 माण्हू हूंदा, 4 हूंदा, 5 हूंदा, के माण्हू चङा बि तव्हांजी कैबिनेट में आहिनि। ॾिसो न ईअं न आहे। अवां क़ौम जा सरदार आहियो, क़बाइली जरगा बि कयो था, अवां ते मुख़्तलिफ़ सुप्रीम कोर्ट एक्शन बि वरितो, सनाउल्लाह अब्बासी खे हुकुम जारी कयो गिरफ़्तार करण जो। त इन सॼी क़बाइली जरगा थियणु खपनि न थियणु खपनि, उहो कोर्ट हमेशह हुन ते इख़्तिलाफ़ करे थी, नोटिस ॾियनि था, माण्हू खे बदचोड़ बि थिए थी, अवां फ़ैसिला बि कयो था, सभु कुझु। छा जरगा थियणु खपनि? न सुप्रीम कोर्ट जो नोटिस कोन हो, नोटिस ईअं कोन्हे को। जून में हिन साल जो ई वाक़ियो आहे। न सनाउल्लाह साहिब असां ते हिकिड़ो केस दाख़िल कयो, पर सुप्रीम कोर्ट जो को मसइलो कोन हो। सुप्रीम कोर्ट जो हिदायतूं आहिनि, जून जो किसो आहे 15 जून में हुनखे सुप्रीम कोर्ट जो हुकुम ते अवां ऐं ॿिया कुझु माण्हू शामिल आहियो। अब्बासी साहिब जी पंहिंजी महिरबानी, सुप्रीम कोर्ट जो को मसइलो न हो। माना सुप्रीम कोर्ट असांखे को कॉल कयो हो, इहो जुरिस्डिक्शन जेका ईसा सनाउल्लाह अब्बासी जी हुई बि कान का जिते चवनि था फ़ैसिलो थियो आहे, उहो लालकानी डिवीज़न में किथे बि कोन्हे। मोहम्मद में जरगो हा, घोटकी में थियनि पिया जिरगा साईं। मां तव्हांखे ॿुधायां घोटकी में ताज़ो जिरगो थियो आहे, बोज़ारनि ऐं पिताफ़िन जो, 2 हंधनि ते जिरगा पिया थियनि। असां चाहियूं था त माण्हुनि खे ठाहिजे सही। जिरगनि जो मक़सदु इहो न आहे त ज़ोरी ज़बरदस्ती कंहिंखे ठाहिजे। जिरगनि मां अवां खे कहिड़ो फ़ाइदो पहुचे थो? सरदारनि खे को पैसो मिले थो, को भतो मिले थो, त पोइ छो था अवां जरगा कयो? छो था अदालतुनि में नथा वञण ॾियो मामला? असां चाहियूं था अदालतनि में वञनि, छो था माण्हू फ़ैसिला कयो था जरगा में? बेनिफिट्स कहिड़ा आहिनि? हाणे हिन मामले में तव्हां ॾिसो हूंदो जेको जखरान जो खुआरनि जो थींदो, खुआर आहे साईं, क़ुर पाक खणी आहे जखरान ॾे, पंहिंजे माण्हू खुआरनि केस बि दाख़िल कराया, वरी अॻियां मामला आया ॿिया सभु। न कुझु बि न आहे, पाण हे विया उन्हनि वटि मेड़ मदारूं खणी सभु माण्हू जेकॾहिं पाण स्टैंड न वठंदा त असां माण्हुनि खे केतिरो स्टैंड कराईंदासीं? तंहिंजे करे माण्हू बेगुनाह आहे जरगनि में खून लुड़ी था वञनि, नियाणियुनि जूं जेके नंढी उमिरि में शादियूं कराए वञनि थियूं। ग़लति आहिनि इहे शयूं, ग़लति आहिनि, छो था थियनि इहे बिल्कुलु शयूं ग़लति आहिनि। नियाणियुनि वारियूं या जिरगा या इहे मसइला इन्हनि सां बिल्कुलु रोज़ी शऊर ऐं अकुलमंद माण्हू इन्हनि सां इतफ़ाक़ न कंदो। बाक़ी सुलह ऐं ठाह जे लाइ त ॾिसो पढ़ियल लिखियल माण्हू बि पाण में जेके तकरार कनि था, 40 माण्हू बेगुनाह ठाहे सुलह करे लखे रुपया चटी रखी कबीले में गुजारिश आहे, फ़ैसिला तव्हां सरदार कयो छो न? इहो कबीले में बि गुजारिश आहे, पर इस्लाम में बि गुजारिश आहे। से जेको करे सो लोड़े, ईअं त कोन्हे को जेके कंहिं क़ौम जे लिहाज़ खां या कंहिं पाड़े जे लिहाज़ खां कंहिं वीचारे खे ख़बर बि न आहे त मूंखे मारे केरु थो, ॿियो सम्झो त मां हिनखे मारियां छो थो, मरण वारे खे इहा ख़बर न आहे त मूंखे मारियो छो थो वञे। छाकाणि कबीले में हुजण को ॾोह कोन्हे को, सही किथे को माण्हू मरे थो त इहा तमामु सख़्तु ग़लती आहे। ऐं असां हुनजे लाइ काफ़ी उपाउ वरिता आहिनि ताकी जेको आहे ग़लति नमूने सां इहो न कयो ऐं नियाणियुनि खे संग चटी में कोन कयो। इहो अंग्रेज़नि जे वक़्त में बि रवाजु निकिरी वियो हो, सरदार कढी छॾियो। हींअर इहे जेके ॻाल्हियूं थियनि थियूं किथे किथे थियनि थियूं, से बि नंढिड़ो सुवाल त सरदार मीर पीर जेको सिंध में कनि पिया, हुन सां सिंध जेको पुठिते वई आहे, जेको सिंध खे तबाही मिली आहे, जेको लास मिलियो आहे, छा उन सां सरदार मीर पीर जेको राज पंहिंजा राजधड़ियूं क़ाइमु कयो वेठा आहिनि, इहो हुजणु खपे या न? से ॾिसो हाणे माण्हू जेके पाण मञणु छॾे ॾियनि त माण्हुनि खे ज़ोरी कोन मञाईंदो। सरदार वटि को हींअर जेल न आहिनि जेके कंहिं ज़माने में हूंदा हुआ। हाणे जुडिशरी बि आहे, पुलिस बि आहे, माण्हू मोकिले धाड़ेल मोकिले, माण्हू खणाए वठंदा पिया। मां जे सिलसिले में त को चङो सरदार या चङो मोतबर माण्हू सरदार आहे इहे कनि पिया, राज ऐं सरदार कंहिं विरहा बि न आहिनि, सभिनी जा इहे आहिनि। मां अर्ज़ु कयां उहो जेको कुझु करे थो उहो इनफ़रादी फेल आहे, पर बसि इहे आङुनि ते ॻणनि जेतिरा हूंदा बुढा था। तव्हां बि हिकिड़े इन मुआशिरे जा फ़र्द आहियो, तव्हांजी बि हेॾी सारी वॾी क़ौम आहे, तव्हां पाण सम्झो था त अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा इल्ज़ाम बि आहिनि। ऐं कुझु थी सघे थो
100 मोगे हिकु अधु सरदार ख़राब बि हुजनि, मां ईअं नथो चवां, पर महिरबानी सरदार साहब, तव्हां सां खोड़ सारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। नाज़रीन, अॼु प्रोग्राम सिंध जे मुक़दमो में सरदार मोहम्मद मुकीम खोसो असांजो महिमान हुयो। पाण अॻूणो सूबाई वज़ीर रही चुको आहे, MNA बि रहियो आहे, MPA बि रहियो आहे। खोसा क़ौम जो चीफ सरदार आहे, बासर सियासतदान आहे, पाकिस्तान पीस पार्टी सां लाॻापियल आहे ऐं पाकिस्तान पीस पार्टी ज़िले जे कंबा जो ज़िले सदर बि रही चुको आहे ऐं पंहिंजी समाजी इनकलाबी पार्टी जो बि सरबराह रहियो आहे। मुस्लिम लीग क्यू में पिणु रही चुको आहे। खोड़ सारा सदस्य तारफ़ आहिनि। उन हवाले सां असांजूं काफ़ी ॻाल्हियूं थियूं आहिनि, पर काफ़ी ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि। असीं जल्द कोशिशि कंदासीं सरदार मोहम्मद मुकीम खोसो खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं ऐं उन सां खोड़ सारियूं बक़ाया रहिजी वियल ॻाल्हियूं कयूं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।